ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे जीअं परवाननि गीत ॿुधियो। परवाना चओ या फूल चओ, ॻाल्हि हिकु ई आहे। ॿार सम्झंदा आहिनि असां सचमुच परवाना ठहिया आहियूं या सिर्फ़ु फेरी पाए करे हली वेंदा आहियूं। क्षमा खे भुलिजी वेंदा आहियूं। हर हिक खे पंहिंजे दिलि खां पुछणो खपे कि असां केसि ताईं फूल ठहिया आहियूं ऐं ज्ञान जी ख़ुशबू फैलाईंदा आहियूं। पंहिंजी पाण जीअं फूल कंहिंखे ठाहियो आहे, हीअ त ॿार ॼाणंदा आहिनि न। ज्ञान सागर बाप आहे, उनजी केतिरी ख़ुशबू आहे। जो सुठा फूल व परवाना हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़रूरु सुठी ख़ुशबू ईंदी आहे उन्हनि मां। उहे सदैव ख़ुशि रहंदा आहिनि। ॿियनि खे बि आप समान फूल व परवाना ठाहींदा आहिनि। ख़ुशबू ईंदी आहे अर्थात सभिनि खे सुठो, उन्हनि सां मिली करे सभिनि खे सुठो लॻंदो आहे। फूल न त कली ठाहींदा ॿियनि खे, ख़ुदि फूल हूंदा त ॿियनि खे फूल या परवानो या कली ठाहींदा। पूरा परवाना उहा आहिनि जो जीते जी मरी आहिनि, त सभु कुझु बाप खे ॾेई छॾियो अथनि, बलि चढ़ी आहिनि न, अथवा ईश्वर औलाद थिया आहिनि। कोई साहूकार कंहिं ग़रीब जी ॿार कोई साहूकार कंहिं ग़रीब जे ॿार खे गोद वरितो त ॿार खे हुन साहूकार जी गोद में अचण सां पोइ उहो ई माउ बाप यादि ईंदा न। ऐं ग़रीब जी यादि भुलिजी वेंदो। ॼाणंदो आहे असांजा माउ पीउ ग़रीब आहिनि, परंतु यादि साहूकार माउ बाप खे कंदो, जंहिंसां धन मिलंदो। साधु सन्यासी आदि आहिनि, उहे साधना कंदा आहिनि मुक्ति धाम में वञो। सभु मुक्ति जे लाइ ई पुरुषार्थ कंदा आहिनि, परंतु मुक्ति जो अर्थ न सम्झंदा आहिनि। कोई चईंदा आहिनि ज्योति ज्योत में समायो, कोई सम्झंदा आहिनि पार निर्वाण धाम वियो। निर्वाण धाम वञण खे ज्योति में समाइण व मिली वञण न चइबो। तव्हां सम्झंदा आहियो न, असां दूर देश जा रहण वारा आहियूं। हिन गंदी दुनिया में रही करे छा कंदासीं? हाणे ॿारनि खे सम्झायो आहे, जॾहिं कोई सां मिलो त इहो सम्झाइणो आहे कि इहो ठहियल हिकु ड्रामो आहे। सत्य त्रेता द्वापर कलयुग, हाणे संगम युग आहे। इहो बि सम्झायो आहे न, सत्य खां पोइ त्रेता जो संगम हूंदो आहे, उहो युग वरदो आहे। इहो कल्प थो फिरे। हाणे कलयुग खां पोइ सत्युग जो अर्थ आहे हिकु कल्प पूरो थियो, ॿियो कल्प थो शुरू थिए। बाप युगी युगी न ईंदा आहिनि। जीअं मनुष्य सम्झंदा आहिनि बाप जो ईंदा आहिनि, जेसि ताईं तमो प्रधान ठही आयो न, जॾहिं सभु तमो प्रधान ठही वेंदा आहिनि, कलयुग जो अंत हूंदो आहे। हुन कल्प जे संगम युग ते मां ईंदो आहे। युग पूरो थींदो आहे त तव्हांजी कलायूं घटि थींदी अथव। इहे त जीअं पूरो ग्रहण लॻी वञे तॾहिं मां ईंदो। मां युगी युगी न ईंदो आहे। इहो बाप वेही पंहिंजे परवाननि खे सम्झाइनि था। परवाननि में बि नंबरवार आहिनि। कोई त जली मरी वेंदा आहिनि, जल मरी वेंदा आहिनि मुंहिंजे मथां। कोई फेरी पाए करे हली वेंदा आहिनि, अर्थात ज्ञान ॿुधी सुठो सुठो से हली वेंदा आहिनि। श्रीमत ते तव्हां ई हली सघंदा आहियो। अगरि किथे बि श्रीमत ते न हलियो त माया पिछाड़दी रहंदी। श्रीमत जो ॾाढो गायन आहे। श्रीमद भगवत गीता चइबो आहे न, शास्त्र त पोइ वेही करे ठाहिया अथनि। उन समय बुद्धि रजो हुजण जे कारण कृष्ण खे द्वापर में विझी छॾियो अथऊं। मां ईंदो ई तॾहिं आहे जॾहिं आदि सनातन देवी देवता धर्म प्राय लोप थी वेंदो आहे। बाक़ी सभु धर्म आहिनि। ईअं न कि उहो देवता धर्म वारी मनुष्य गुम थी वियूं, न आहिनि हिते, लेकिन पंहिंजे पाण खे भुलिजी वियूं आहिनि, पंहिंजे धर्म खे भुलिजी वियूं आहिनि, पंहिंजे खे हिंदू चई छॾियूं आहिनि। इहे बि ड्रामा में नूंदा। जॾहिं भुलनि तॾहिं त पोइ मां अची करे देवी देवता धर्म जी स्थापना करां न। इहे हिकु ई बाप आहे जो अची करे दुखधाम खां सुखधाम जो मालिक ठाहींदो आहे। तव्हां चईंदा आहियो असां हाणे नर्क जा मालिक आहियूं। दुनिया खे तमो प्रधान त थियणो ई आहे, सभु पते त आहिनि। तॾहिं त पावन बाप अची करे असांखे पावन ठाहे, तॾहिं त हुन पावन देवी देवताउनि जे अॻियां वञी करे नमन कंदा आहियूं। हाणे बाप चवनि था श्रीमत ते हलो। जन्म जन्मांतर जो बोझ सिर ते ॾाढो अथव, न त त्राही त्राही करिणो पवंदो। उहो त सम्झंदा आहिनि आत्मा निर्लेप आहे, परंतु न,
आत्मा ही सुख दुख ॾिसदी आहे न, इहे कोई सम्झदा न आहिनि। बाबा त बार बार सम्झाईंदा आहिनि मंज़िल ॾाढी भारी आहे। हिन समय तव्हां पुरुषार्थ था करो जॾहिं दुखी आहियो, ॼाणदा आहियो सत्युग में असां सुखी रहंदासीं, हुते इहो पतो थोरी रहंदो कि असांखे पोइ दुखधाम में वञिणो, असां सुखधाम में कीअं आया आहियूं, केतिरा असांजा जन्म वठंदासीं, कुझु बि न पतो हूंदो आहे। हाणे तव्हां ॼाणदा आहियो न, ॼाणियो अथव त ऊच केरु ठहियो, तव्हां ईश्वर जी औलाद आहियो, थी वियो न, ईश्वर जी औलाद ठहिया आहियो तॾहिं त तव्हांखे नॉलेज मिली आहे न। जीअं ईश्वर नॉलेजफुल आहियूं, तव्हांखे बि नॉलेजफुल ठहिणो आहे। हाणे ठहो, कोई ठहिया बि आहिनि। हाणे तव्हां ईश्वर जो औलाद आहियो, परंतु नंबर 1 कोई त ॾाढा मस्तु आहिनि, सम्झंदा आहिनि असां बाबा जी मत ते हलंदा रहंदा आहिनि। जेतिरो मत ते हलंदव ओतिरो श्रेष्ठ ठहींदव। बाबा सम्मुख वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿार देह अभिमान छॾे देही अभिमानी ठहो। निरंतर यादि करो, बाप त सदैव आहे ही सुखदाता, हीअं न कि दुख बि बाप ॾींदो आहे। बाप कॾहिं ॿारनि खे दुख ॾींदो? ॿार पंहिंजी उल्टी चलन सां दुख पाईंदा आहिनि न। माउ बाप ॿारनि खे सुख ॾींदा आहिनि, दुख ॾेई न सघंदा आहिनि। चवंदा आहिनि हे भॻवान ॿार ॾियो त कुल जी वृद्धि थिए। ॿार त ॾाढा, ॿारनि खे त ॾाढो प्यार कंदा आहिनि। बाक़ी अगरि ॿारनि सां कुझु दुख मिले थो या ॿारनि खे कुझु दुख थिए थो त उहो उन्हनि जे कर्मनि जे कारण। हाणे बाप पाण ॿारनि खे सुखी थो ठाहे न, चईंदो श्रीमत ते हलो। आश्रीमत ते हलण सां ॾिसो था केॾो दुखी थी विया आहिनि न ॿार। बाप अथवा टीचर अथवा वॾनि जी आज्ञा न मञंदा त दुखी थींदा, दुखदाई ख़ुदि ठहींदा, माया जा ठही विया आहिनि। दुखदाई ख़ुदि ठहींदा आहिनि, माया जा ठही वेंदा आहिनि न। माया त 5 विकार। ईश्वर जी मत हाणे तव्हांखे मिले थी। ईश्वर मत जी रिज़ल्ट 21 जन्म ताईं हलंदी आहे। पोइ अधु कल्प माया जी मत ते हलंदा आहियूं। ईश्वर हिकु ई बार मत ॾींदो आहे। माया त अधु कल्प खां मत ॾेई पोइ अंत में असीं पूरो तमो प्रधान ठही वेंदा आहियूं। बाप त हिकु ई बार मत ॾींदो आहे। बाबा चईंदा आहिनि माया जी मत ते हली करे तव्हां 100% दुर्भाग्यशाली ठही विया आहियो। त जो सुठा सुठा फूल आहिनि उन्हनि खे सदैव ख़ुशी में मस्तु रहणो खपे, ऐं उहे रहंदा बि आहिनि। नंबरवार त आहिनि न, परवाना कोई त बाप जो ठही श्रीमत ते हलंदा आहिनि। ग़रीब ई पंहिंजो पोता मेल लिखंदा आहिनि। साहूकार खे त डपु लॻंदो आहे कि असांजो पैसो न खणी वञनि। साहूकारनि जे लाइ ॾाढो मुश्किल आहे। बाप चईंदा आहिनि मां ग़रीब निवाज़। दान बि हमेशह ग़रीबनि खे ई ॾिबो आहे न। सुदामा जी ॻाल्हि आहे न, चावल मुट्ठी ॾिनई त महल मिली, तव्हां आहियो ग़रीब। सम्झो कोई वटि 25-50 रुपए आहिनि, हुननि मां बि 20-25 ॾियनि था, ऐं साहूकार 50,000 ॾींदा आहिनि, त उहो बराबरि आहे। बाबा आहे ई ग़रीब निवाज़। साहूकार माण्हुनि खे बि चईंदा आहिनि, साहूकार माण्हू चईंदा आहिनि असांखे त फ़ुर्सत न मिलंदी आहे, छोजो पूरो निश्चय न आहे न। तव्हां त ग़रीब आहियो, ग़रीबनि खे धन मिलण सां ख़ुशी थींदी आहे। बाबा सम्झायो त हितां जा ग़रीब हुतां जा साहूकार ठहींदा, हितां जा साहूकार हुते ग़रीब ठहींदा आहिनि। कई चईंदा आहिनि कि असां यज्ञ जो ख़्यालु रखूं या कुटुंब जो रखूं। बाबा चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे कुटुंब जी ॾाढी सुठी संभाल करो। सुठो आहे जो तव्हां हिन समय ग़रीब आहियो। साहूकार हुजो आहे त बाप खां पूरो वरितो न वठी सघो आहे। सन्यासी ईअं न कनि चईंदा आहिनि, उहो त पैसा वठी करे पंहिंजी जागीर ठाहींदा आहिनि। शिव बाबा थोरी ठाहींदो कोई। इहे मकान आदि सभु तव्हां ॿारनि जे लाइ त आहे, इहे कंहिंजी जागीर थोरी आहे। इहे त टेम्पररी आहे न, छो जो अंत समय ॿारनि खे हिते अची करे रहणो आहे। असांजो बि यादगार हिते ई आहे, त पिछाड़ी में हिते अची करे विश्राम वठंदा, बाप वटि ईंदा भॼी करे। उहो ई जो योग युक्त हूंदा उन्हनि खे ई मदद मिलंदी। बाप जी ॾाढी मदद मिलंदी आहे न। तव्हांखे हिते वेही विनाश ॾिसणो अथव। जीअं शुरू में बाबा तव्हां ॿारनि खे बहलाईं, पिछाड़ी में बि बहलाईंदो।
ॾाढो प्यार कंदो बाबा, जीअं वैकुंठ में वेठा आहियूं, ॾाढो नज़दीक थींदा वेंदासीं। ये त सम्झो था न कि असां यात्रा ते आहियूं, थोरो समय पोइ विनाश थींदो। तव्हांखे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। बसि असां त हाणे वञी करे प्रिंस ठहींदासीं। क़िस्म क़िस्म जा फूल आहिनि, हर हिकु ॿार खे सम्झणो खपे कि केतिरे ज्ञान जी खुशबू ॾींदा आहियूं, कंहिंखे ज्ञान ऐं योग जी शिक्षा ॾींदा आहियूं। जो कंदा आहिनि उहो अंदर में प्रफुल्लित थींदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि न कि इहे कहिड़ी अवस्था में रहंदा आहिनि। हिननि जी अवस्था केसि ताईं गैलप कंदी आहे। गैलप हुननि जी कंदी जो परवानो ठही वेंदा। बाप सम्झाईंदा आहिनि माया जा तूफ़ान त ॾाढा ईंदा, उन्हनि खां पंहिंजे पाण खे बचाइणो आहे। हाणे इहे राजयोग परमपिता परमात्मा अची करे सेखारीनि था न। परमात्मा अची करे आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। आत्मा खे ज्ञान आहे, मां आत्मा आहियां, पंहिंजे हिन ब्रदर आत्मा खे सम्झायां थी। जीअं परमात्मा बाप असां आत्माउनि खे सम्झाईंदो आहे न, असां बि आत्मा खे सम्झायूं था। असां बि आत्मा आहियूं। बाबा असांखे सिखलाइनि था, पोइ असां हिन आत्माउनि खे था सम्झायूं। परंतु इहो आत्मपन जो निश्चय न हुजण जे कारण पंहिंजे खे मनुष्य सम्झी वेठा आहिनि। मनुष्य खे ई सम्झाईंदा आहिनि। मां परमात्मा त आत्माउनि सां ॻाल्हाईंदो आहे न, तव्हां आत्मा ई ॿुधो था। ईअं तव्हां देही अभिमानी थी करे कंहिंखे सम्झाईंदव त झटि थी लॻंदो। अगर खुद ही देही अभिमानी न रही सघंदव त धारणा न करे सघंदव ऐं कंहिंखे कराए बि न सघंदा। ये ॾाढी ऊची मंज़िल आहे। बुद्धि में ये रहणो खपे कि असां हिन ऑर्गन्स सां ॿुधूं था। बाप चईंदा आहिनि मां तव्हां आत्मा मुंहिंजा ॿारनि सां ॻाल्हायां थो। बाबा जो फरमान आहे अशरीरी नंगा ठहो, पंहिंजे पाण खे आत्मा निराकार ज्योतिर्बिंदी सम्झो। देह अभिमान छॾो, मूंखे यादि करो, इहो बुद्धि में अचिणो खपे। असां आत्माउनि सां था ॻाल्हायूं, शरीर सां न। बल फीमेल आहे, उनजी बि आत्मा सां था ॻाल्हायूं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां बाबा जा त ठही आहियूं, परंतु न, हिन में सूक्ष्म बुद्धि हलंदी आहे। बल बाबा खे बाबा मञियो, बाबा चई छॾियो, लेकिन जेसि ताईं आत्म अभिमानी न ठहींदासीं त पोइ पूरी रीति न हली सघंदासीं न। मां आत्मा आहियां, मां हिन जी आत्मा खे थो सम्झायां, इहो मुंहिंजो भाउ आहे, इनखे रास्तो ॿुधाइणो आहे। आत्मा सम्झे थी न, ईअं सम्झो तॾहिं आत्मा खे तीर लॻंदो। देह खे ॾिसी करे ॿुधाईंदा आहियो त आत्मा ॿुधंदी ई न आहे। पहिरियों इहो वॉर्निंग ॾियो कि मां आत्मा सां थो ॻाल्हायां। आत्मा न मेल आहे न फीमेल। आत्मा त न्यारी आहे। मेल फीमेल शरीर ते नाम पईंदो आहे। जीअं ब्रह्म सरस्वती मेल फीमेल आहिनि, शरीर खे न मेल न फीमेल चईंदासीं। त बाप आत्माउनि खे सम्झाईंदो आहे। वॾी मंज़िल आहे, पॉइंट ॾाढी कड़ी आहे। आत्मा खे इंजेक्शन लॻाइणो आहे तॾहिं देह अभिमान टुटंदो, न त खुशबू न ईंदी, ताक़त न रहंदी। ॻाल्हि ॾाढी छोटी आहे। असां आत्माउनि सां था ॻाल्हायूं। बाप चईंदो आहे तव्हांखे वापसि वञिणो अथव न, हिन करे देही अभिमानी ठहो, मन मना भव। पोइ ऑटोमेटिकली मध्याजी भव बि थी वेंदो आहे न। हाणे असां मन मना भव थींदासीं त पोइ मध्याजी भव बि थी वेंदासीं। हाणे वॾी इहे ॾाढी सूक्ष्म बुद्धि मिलंदी आहे। हाणे पाण खे ॾाढी वॾी सूक्ष्म बुद्धि मिलंदी आहे। सवेरे में उथी वीचार सागर मंथन करणो, ॾींहं में त सर्विस करणी आहे। छो जो कर्म योगी आहे न, लिखल बि आहे, नींद खे जीतण वारो ठहो, राति जो जगी करे कमाई करो, ॾींहं में त माया जो बखेरो हूंदो आहे। अमृत वेले वायुमंडल सुठो हूंदो आहे। राति जो इहे बाबा लिखंदा आहिनि, राति जो बाबा खे इहे बि लिखंदा न आहिनि। ॿार लिखंदा ई न आहिनि कि असां राति जो उथी करे टाइम कढी करे या कहिड़े बि फलाणे टाइम ते उथी करे वीचार सागर मंथन कयो। ये वॾी महिनत आहे। विश्व जा तव्हां मालिक था ठहो, हिते त हद जा मालिक आहिनि।
पाणी जी हद ते बि केतिरो झगड़ो हलंदो रहंदो आहे न, ॾाढी दुश्मनी लॻी पई आहे, आपस में हिक ॿिए खे ब्रदर सम्झंदा न आहिनि। सिर्फ़ु ईअं चईंदा आहिनि कि असां सभु हिकु आहियूं, हिकु त कोई थी नथो सघे, अनेक आत्मायूं आहिनि न, सभिनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। तव्हां हिते वेठा आहियो, कल्प पहिरियों बि वेठा हुयव, पतो हिलियो ड्रामा अनुसार, इहे न पते पते ते कोई परमात्मा आहे जो हुनखे हिलाए थो। अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं सम्झी करे पोइ सम्झायो। हर हिकु सम्झी सघंदो आहे कि असां परवाना ठहिया आहियूं, असां बाबा जी मथे हलूं था, फालतू ॻाल्हियूं त नथा करूं, काथे पंहिंजो पैसो पाप जी तरफ़ त नथा लॻायूं, ये भी ध्यानु रखिणो। अच्छा, ओम शांति। वरदान आहे माया जी नॉलेज सां इनोसेंट ऐं ज्ञान में सेंट थियण वारा संपूर्ण पवित्र ठहो। जीअं सत्युगी आत्मा आहिनि, विकारनि जी ॻाल्हियुनि जी नॉलेज सां इनोसेंट हूंदियूं न, उहे संस्कार स्पष्ट स्मृति में रहनि, त असां माया जी नॉलेज सां इनोसेंट थी वेंदासीं। लेकिन भविष्य संस्कार स्मृति में स्पष्ट तॾहिं रहंदा जॾहिं आत्मिक स्वरूप जी स्मृति सदा काल ऐं स्पष्ट हूंदी। जीअं देह स्पष्ट ॾेखारे में थी ॾे, हू पंहिंजी आत्मा जो स्वरूप स्पष्ट ॾेखारे में ॾे, अर्थात अनुभव में अचे, तॾहिं कई चईंदासीं माया सां इनोसेंट, ज्ञान में सेंट था संपूर्ण पवित्र। स्लोगन आहे अंदर जी अशुद्धि ही संपूर्ण शुद्ध ठहिण में विघ्न विझंदी आहे। अच्छा, ओम शांति।